हारी मसइले जी अहमियत कामरेड माओ तुंग होनान जे हारी तहक़ीक़ बाबति तहक़ीक़ी रिपोर्ट मार्च 1927। कुछ वक़्त अॻु में मूं पंहिंजे होनान जे 4 जनवरी खां 5 फरवरी वारे दौरे दौरान 5 ज़िलनि शियांगथान, शियांगशांग, हिंगशान, लीयांग ऐं शांगशी वञी उते जी हालतुनि जो जाइज़ो वरितो। होनान जे उन दौरे जे 30 ॾींहंनि में मूं ॻोठनि ऐं ज़िलई इलाइक़नि में तहक़ीक़ाती कॉन्फ्रेंसूं कयूं, जिन में तजुर्बेकार हारनि ऐं हारी तहरीक में कमु कंदड़ कामरेडनि शिरकत कई। मूं संदनि रिपोर्टुनि खे गौर सां ॿुधो ऐं चङो ख़ासो मवाद गॾु करे वरितो। हानको ऐं शांगशा जा रईस इहो जेकी कुझु चई रहिया आहिनि, हारी तहरीक जा केतिरा ई सबब ऐं नोवियतूं उन जे बिल्कुलु उबतड़ आहिनि। मूं अहिड़ियूं केतिरियूं ई हैरत अंगेज़ ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ॾिठियूं जिन बाबति मूंखे उन वक़्त ताईं को इल्मु कोन हो। मूंखे ख़ातिरी आहे त इहा ॻाल्हि केतिरनि ॿियनि हंधनि ते बि सची नज़र अचे थी। हारी तहरीक जे ख़िलाफ़ु जेतिरियूं बि ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं, तिन जे तुर्त दुरुस्तगी करे छॾणु घुरिजे। इनक़लाबी इक़्तिदार धणियुनि हारी तहरीक बाबति हेसि ताईं जेतिरा बि ग़लति क़दम खंया आहिनि, से समूरा बिना कंहिं देर जे तब्दील करे छॾणु घुरिजनि। फ़क़ति अहिड़ी तरह ई इनक़लाब जे मुस्तक़बिल खे फ़ाइदो रसी सघे थो। उन करे जो हारी तहरीक जो हाणोको उभार हिकु अज़ीम वाक़ियो आहे। थोरे ई अरसे अंदरि चीन जे विचोलनि, उतरनि ऐं ॾाखिणनि सूबनि में किरोड़े हारी हिकु वॾे तूफ़ान जियां उथी खड़ा थींदा ऐं इहा क़ुवत एतिरे क़दुरु ज़बरदस्त हूंदी जो वॾे खां वॾी ताक़त बि उनखे रोके न सघंदी। हू उन्हनि उन ज़ंजीरुनि खे छिनी विझंदा जिन खेनि चोखंबो वकोड़े रखियो आहे ऐं आज़ादीअ जी राह ते तेज़ी सां पेशक़दमी कंदा। इहे समूरनि साम्राज्यनि, जंगी सरदारनि, अढंगनि, कामोरनि, मक़ामी ज़ालिमनि, बदकिरदार रईसनि खे नाबूद करे छॾींदा। हर इनक़ाबी पार्टी ऐं हर इनक़ाबी अॻवान जी आज़माइश थींदी। खेनि संदनि फ़ैसिलनि जे पेश नज़र क़बूल या रद्द कयो वेंदो। उन जूं 3 सूरतूं आहिनि: या त हारनि जे अॻियां हलंदे संदनि रहनुमाई कनि, या संदनि पोयां हलनि ऐं आङुर खयो मथनि तनक़ीद कंदा वतनि, या उन्हनि जे राह जी रंडक थियनि ऐं संदनि मुखालफ़त कनि। हर चीनीअ खे उहा आज़ादी हासिलु आहे त हू उन्हनि मां कंहिं हिक जी चूंड करे वठे, पर हालतूं असांखे मजबूर करे छॾींदियूं त हाणे अवां उन चूंड में देरि न करियो, मुनज़्ज़म थी वञो। होनान जे विचोलनि ऐं ॾाखिणनि इलाइक़नि जे ज़िलनि में हारी तहरीक सुठी तरक़ी करे चुकी आहे। हारी तहरीक जे हिन वाध वेझ खे 2 हिसनि में विराए सघिजे थो। पहिरियों दौरु गुज़िरियल साल जनवरी खां सेप्टेम्बर वारो दौरु तनज़ीमकारी जो दौरु हो। उन दौर में जनवरी खां जून वारो अरसो मख़फ़ी ॻुझनि कार्रवाइनि जो हो ऐं जुलाई खां सेप्टेम्बर वारो अरसो जॾहिं इनक़लाबी फ़ौज चाओ हैंग थी खे ॿाहिरि धिके रही हुई, खुली कार्रवाई जो दौरु हो। उन दौर में हारी तंज़ीमुनि जे मेंबरनि जो तइदादु 3-4 लखनि खां मथे न हो ऐं उन्हनि माण्हुनि जो तइदादु जेकी सिधा सवां संदन अॻुवाणी में 10 लखनि खां कुझु मथ भरो हो। उन वक़्त ताईं ॻोठाणे इलाइक़नि में का ख़ासि जुदोजहद न थियण करे ॿियनि इलाइक़नि में तंज़ीमुनि ख़िलाफ़ु तनक़ीद तमामु घटि थींदी हुई। जीअं त हारी तंज़ीमुनि जे कारकुननि उतरे महाज जी फ़ौज जे लाइ रहबरनि, स्काउटनि ऐं हमालियन जो ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं। उन करे उन फ़ौज जा के कामोरा पिणु उन्हनि हारी तंज़ीमुनि जे वाखाण कंदा हुआ। ॿियों दौरु गुज़िरियल साल अक्टूबर खां हिन साल जनवरी ताईं इनक़लाबी कार्रवाई जो दौरु हो। तंज़ीमुनि जे कारकुननि जो तइदादु यकदमि वधी वञी लखनि ते पुॼी वियो ऐं उन्हनि माण्हुनि जो तइदादु जेको संदन अॻुवाणी में हो सो वधी 1 करोड़ खे वञी पुॻो। जीअं त तंज़ीम में शामिलु थियण वक़्तु हारी आम तौर ते सॼे कुटुंब पारां सिर्फ़ु हिकु नालो लिखाईंदा आहिनि। उन करे 20 लख कारकुननि जो मतिलबु थियो लॻभॻि 1 करोड़ आवाम उन जा हामी आहिनि। होनान में हेसि ताईं लॻभॻि 50% हारी मुनज़्ज़म कया विया आहिनि। शियांगथियान, शियांग, लियूयांग, शांगशा, लीलियांग, नेंगशांग, फेंगशांग, शांगयन, शांगशान, हांगयान, लीयांग, शनशेन ऐं ओनहुआ जहिड़नि यूनियन काउंसिल में लॻभॻि समूरा हारी तंज़ीमुनि में शामिलु थी उन्हनि जी क़यादत जे असर हेठि अची चुका आहिनि। इहा हारियुनि जे वसी तंज़ीम ई हुई जे करे उन्हनि अमली कार्रवायूं शुरू कयूं ऐं 4 महीननि जे अंदरि ॻोठाणनि इलाइक़नि में हिकु अज़ीम इनक़लाब आणे छॾियऊं। हिकु अहिड़ो इनक़लाब जेको तारीख़ में पंहिंजो को मिसाल नथो रखे। मक़ामी ज़ालिम ऐं बदकिरदार रईस मुर्दाबाद समूरा अख़्तियार हारी तंज़ीमुनि खे ॾियो।
हारिन जे हमले जो असुल निशानो मक़ामी ज़ालिम बदकिरदार रईस ऐं मन मस्तियूं कंदड़ ज़मींदार आहिनि, पर गॾोगॾु इहे क़बाइली नज़रियनि निज़ामनि ऐं शहरनि जे अढंगनि कामोरनि ऐं ॻोठाणनि इलाइक़नि जे बुछड़नि रवाजनि खे पिणु धिके छॾींदा आहिनि। इहो हमलो क़ुवत ऐं रफ़्तार जे लिहाज़ खां तूफ़ानी हूंदो आहे। जेको कंधु झुकाए छॾींदो आहे सो बची वेंदो आहे ऐं जेको मुज़ाहिमत कंदो आहे सो मारिजी वेंदो आहे। नतीजे में इहे मराहतूं नास थी वेंदा आहिनि। नतीजे में इहे नास थी वेंदा आहिनि जेकी जागीरदारनि ज़मींदारनि खे हज़ारे सालनि खां हासिल हुयूं। नतीजे में इहे मराहतूं नास थी वेंदियूं आहिनि जेकी जागीरदारनि ऐं ज़मींदारनि खे हज़ारे सालनि खां हासिल हुयूं। ज़मींदारनि जे वक़ार ऐं अज़मत जे हर उञाण खे दूर कयो वञे रहियो आहे। हारी तंज़ीमुनि ज़मींदारनि जे इक़्तिदार जे ख़ात्मे सां गॾोगॾु हाणे इक़्तिदार ऐं इख़्तियार जे हिकु वाहिद इदारे जी सूरत अख़्तियार करे वरिती आहे। इहो हिकु आम मक़बूल नारो त समूरा इख़्तियार हारी तंज़ीमुनि खे ॾियो हिकु रोशन हक़ीक़त बणिजी वियो आहे। एसी ताईं जो नंढा नंढा मामला मिसलनि ज़ाल मुड़ुस जा जहिड़ा पिणु हारी तंज़ीमुनि ॾाढो पेश कया वेंदा आहिनि। कंहिं बि मामले जो निबेरो उन वक़्त ताईं मुमकिन न थी सघंदो आहे जेसिताईं हारी तंज़ीम जो को नुमाइंदो मौजूदु न हुजे। समूरा ॻोठाणा मामला हारी तंज़ीमुनि जे फ़रमाननि तहत तइ थींदा आहिनि ऐं सही मानाउनि में इहे हारी तंज़ीमूं जेके चूंडियूं आहिनि उन ते अमल थींदो आहे। जेकी माण्हू तंज़ीमुनि जा कारकुन न आहिनि से तंज़ीम जी चङाई ई बयानु करे सघनि था ऐं तंज़ीमुनि ख़िलाफ़ु का बिड़क बि ॿोले नथा सघनि। मक़ामी ज़ालिमनि बदकिरदार रईसनि ऐं मन मस्तियूं कंदड़ ज़मींदारनि खे ॻाल्हाइण जो को बि हक़ असुल न आहे। उन्हनि मां कंहिंखे बि इख़्लाक़ी राय या उन जे इज़हार जी ज़रूरत नाहे हूंदी। हारी तंज़ीमुनि जी ताक़त ऐं दबदबे जे पेश नज़र चोटी जा मक़ामी ज़ालिम ऐं बदकिरदार रईस शिंगाई, ॿिए दर्जे जा हानको, टे दर्जे जा शांगशाह ऐं चोथे दर्जे जा यूनियन काउंसिलनि जे ॻोठाणनि इलाइक़नि ॾांहुं भॼी विया आहिनि ऐं पंजे दर्जे ऐं उन खां घटि हैसियत रखण वारा ज़मींदार पंहिंजनि ॻोठनि जे हारी तंज़ीमुनि ॾाढो गोॾा खोड़े चुका आहिनि। ही 10 युआन वठो ऐं महिरबानी करे मूंखे हारी तंज़ीम में शामिलु थियण जी इजाज़त ॾियो। बदकिरदार रईसनि मंझां कमतर दर्जे जो फ़र्द दरख़्वास्त करे थो। हूअं ई तुंहिंजी उन नाहकीअ जी कमाई जी ज़रूरत ई भला कंहिंखे आहे। हारी उन तरह वराणी ॾींदा आहिनि। विचोले हेठें दर्जे जा केतिरा ई ज़मींदार ऐं अमीर हारी एसिताईं जो विचोला हारी पिणु जेकी पहिरियां हारी तंज़ीमुनि जे ख़िलाफ़ु आहे हाणे तंज़ीमुनि में शामिलु थियण जी नाकाम कोशिशि करे रहिया आहिनि। मूंखे घणो करे मुख़्तलिफ़ हंधनि जे दौरान अहिड़ा माण्हू मिलिया जिन मूंखे दरख़्वास्त कई त सूबाई राजधानी जा मौजूदु मेंबरो महिरबानी करे मुंहिंजी ज़मानत ॾियो। शेंग ख़ानदान जी हुकूमती दौर में मक़ामी हुकूमत कुटुंब शुमारी जे लाइ हिकु बाक़ाइदा रजिस्टर रखंदी हुई। उन सां गॾु हिकु ॿियो रजिस्टर पिणु पहिरें क़ाइदे रजिस्टर दीनदार माण्हुनि जे लाइ हूंदो हो ऐं ॿियो रजिस्टर चोरनि धाड़ियलनि अहिड़े क़िस्म जे अणवणंदड़ माण्हुनि जे लाइ हूंदो हो जेकी हाणे किन हंधनि ते हारी तंज़ीमुनि जे अॻुवाननि मुखालिफ़नि खे डिॼाइण लाइ उहो ई तरीक़ो इस्तेमालु कंदा आहिनि। हू चवंदा आहिनि उन जो नालो ॿिए रजिस्टर में लिखी छॾियो। ॿिए रजिस्टर में दाख़िला जे ख़ौफ़ खां हारी उन क़िस्म जा माण्हू तंज़ीमुनि में शमूलियत हासिलु करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कंदा आहिनि। इहे तंज़ीमुनि में शमूलियत जा एतिरे क़दुरु ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि जो जेसिताईं संदनि नालो दाख़िलु नाहे कयो वेंदो तेसिताईं इहे पाण खे महसूसु नाहिनि कंदा। पर घणो करे ऐं केतिरनि ई मौक़नि ते खेनि क़बूलु करण खां साफ़ इनकार कयो वेंदो आहे। उन करे इहे सदाईं अज़ाबनि में वकोड़ियल रहंदा आहिनि। जीअं त हारी तंज़ीमुनि जा दरवाज़ा मथनि बंदि हूंदा आहिनि उन करे इहे उन्हनि रोलाक माण्हुनि जिया हूंदा आहिनि जिन जो को बि घर घाट न हूंदो आहे। या जीअं ॻोठाणी ॿोली में खेनि धोबीअ जो कुतो न घर जो न घाट जो, धोबीअ जो कतो न घर जो न घाट जो सॾियो वेंदो आहे। मुख़्तसर ही त जंहिं शइ खे 4 महीना अॻु हारियुनि जो टोलो सॼे नफ़रत जी निगाह सां ॾिठो थिए वियो सो हाणे हिकु इंतिहाई मौजूदु इदारो बणिजी वियो आहे। जेकी माण्हू रईसनि साम्हूं पंहिंजा नक ज़मीन सां लायो हलंदा थिए थिया हाणे रईस उन्हनि साम्हूं नक घीसूं करे रहिया आहिनि। हर माण्हू भले त उनजी हैसियत कहिड़ी बि हुजे उहो ही तस्लीम करे थो त दुनिया गुज़िरियल अक्टूबर खां हिकु बिना मुख़्तलिफ़ रूप अख़्तियार करे वरितो आहे। इहा ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे या ॾाढी चङी। हारियुनि जे बग़ावत सबबु रेसनि जा सोना सपना तीन वाल थी विया आहिनि। जॾहिं ॻोठाणनि इलाइक़नि जूं इहे ख़बरूं शहरनि में पहुतियूं त रेसनि में यकदमि ॿेगी मची वई। शेंग पहुचण खां पोइ तुर्ती मूं हर क़िस्म जे माण्हुनि सां मुलाक़ातूं करे संदनि कचहरियूं ॿुधियूं। विचोले समाजी तबिके ऐं मथे समूरनि हलक़नि खां थींदी कोमानतांग जे साॼी धुर जे माण्हुनि ताईं हिकु बि फ़र्दु अहिड़ो न हो जंहिं उन्हनि समूरनि वाक़िअनि जी उन इहा हिकु जुमिले में अपटार न कई हुजे त उहा ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे। उनखे ख़राबु ॻाल्हि तसवुरु कंदड़नि जा नज़रिया हिकु सैलाब जीअं सॼे शहर में पखिड़ियल हुआ। एसिताईं जो चङा ख़ासा इनक़लाबी ख़्यालु रखंदड़ माण्हू बि उन्हनि नज़रियनि जे असर हेठि जॾहिं पंहिंजनि ॻोठाणनि इलाइक़नि जो नक्शो चिटींदा आहिनि त ॾुखारा थी वेंदा आहिनि ऐं लफ़्ज़ ख़राब जे इस्तेमाल खां इनकार न करे सघंदा आहिनि।
एसिताईं जो ख़ासि तरक़ी पसंदि माण्हुनि बि चयो जेसिताईं इहा ख़राबु ॻाल्हि आहे पर इनक़लाब में उहा अणटर आहे। मुख़्तसर ही त को बि शख़्स लफ़्ज़ ख़राब जी मुकमल तौर ते नफ़ी नथे करे सघियो, पर जीअं त अॻु में ई इन अज़ीम हक़ीक़त जो ज़िक्र कयो वियो आहे त हारी अवाम पंहिंजे तारीख़ी मक़सद जे पुराए लाइ उथी खड़ा थिया आहिनि ऐं उन्हनि ॻोठाणनि जागीरदार क़ुवतुनि जो तख़्तो ऊंधो करण लाइ बग़ावत शुरू करे छॾी आहे। मक़ामी ज़ालिम बदकिरदार रईस ऐं मनमस्तियूं कंदड़ ज़मींदार जेके क़बीलाई दौर जे जागीरियत जी अलामत आहिनि, हज़ारे सालनि खां आपेशाही वारे हुकुम जो बुनियादु पई रहिया आहिनि ऐं इहे साम्राज्यत जंगी सरदारियत ऐं अढंगे नौकरशाही जे बुनियाद जी हैसियत रखनि था। क़ौमी इनक़लाब जो असुलु मक़सदु ई उन्हनि जागीरदार क़ुवतुनि जो तख़्तो कढणु आहे। हारनि कुझु ई महीननि में उहो कमु करे ॾेखारियो आहे जेको डॉक्टर सन यत सेन करणु घुरंदो हो, पर जंहिंजो पुरावो हू क़ौमी इनक़लाब लाइ वक़फ़ कयल पंहिंजे 40 सालनि जी उमिरि में बि न करे सघियो हो। उहो हिकु अहिड़ो हैरत अंगेज़ कारनामो आहे जो उन खां अॻु कॾहिं बि सरंजाम न ॾिनो वियो। 40 सालनि में त छा, हज़ारे सालनि में बि न। उहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, उहा कंहिं बि तरह ख़राबु ॻाल्हि न आहे। इहा भुल त का ॿी शइ हुजे पर ख़राबु न आहे, उहो बिल्कुलु वाज़े आहे त इहा ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे जो नज़रियो ज़मींदारनि जे मुफ़ाद में हारनि जे बग़ावत खे ख़तमु करण लाइ पेश कयो वियो आहे। इहो नसूरो ज़मींदार तबिके जो नज़रियो आहे जंहिंजो मक़सदु हीअ आहे त पुराणे जागीरी निज़ाम जो तहफ़ुज़ कयो वञे ऐं नई जमहूरी निज़ाम जे क़याम में रुंडकूं खणी कयूं वञनि। इहो नसूरो इनक़लाब दुश्मन नज़रियो आहे। कंहिं बि इनक़लाबी कामरेड खे उन बेहूदगीअ जे पोलगी न करणु घुरिजे। जेकॾहिं अव्हां जो इनक़लाबी नुक़्तनज़र अटल आहे ऐं जेकॾहिं अव्हां ॿाराड़ी में वञी मुशाहिदो करे चुका आहियो त बेशक अव्हां ते जोश ऐं जुनून जी हिकु अहिड़ी कैफ़ियत तारी थी वेंदी जेका उन खां अॻु कॾहिं बि न थी हूंदी। अॼु लखे ग़ुलाम यानी हारी पंहिंजे उन्हनि दुश्मननि खे नेस्त व नाबूद करे रहिया आहिनि जेकी संदन रत ऐं सत ते पलिजी रहिया हुआ। हारी जेकी कुझु करे रहिया आहिनि सो बिल्कुलु सही आहे। इहे जेकी कुझु करे रहिया आहिनि सो निहायत उम्दो आहे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जो नज़रियो हारनि ऐं ॿियनि समूरनि इनक़लाबियुनि जो आहे। हर इनक़लाबी कामरेड खे उहो मालूम हुजणु घुरिजे त क़ौमी इनक़लाब जी तक़ाज़ा उहा आहे त ॻोठाणनि इलाइक़नि में अज़ीम तब्दीलियूं आंदियूं वञनि। 1911 जो इनक़लाब इहे तब्दीलियूं न आणे सघियो, उन करे नाकाम थियो। इहा तब्दीली हाणे ज़ाहिर थी रही आहे ऐं इहा इनक़लाब जी पोइवारीअ जे लाइ हिकु आम जुज़ जी हैसियत रखे थी। लाज़मी तौर ते हर इनक़लाबी कामरेड खे उन जी ताईद हिमायत करणु घुरिजे। ॿी सूरत में संदसि मौक़िफ़ इनक़लाब दुश्मन मौक़िफ़ हूंदो। हारी मसइले जी अहमियत, लेखक कामरेड माओ ज़ेतुंग, आवाज़ तरतीब शफ़ीक़ अहमद कांदड़ो। दोस्तो बराए महिरबानी मुंहिंजे हिन चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे हिन क़िस्म जा मुख़्तलिफ़ वीडियोज़ पहुची सघनि। पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा।